कंधे कंधे जे धिक्को कादो के खणी थी शाती हला तो मुझी अमर गरीब जी मदद कर अल्लाह तव्हां जी मदद कंदो मुझी अमर पुत्र मुझे अमर जी तबीयत खराब है ये साथ कयो कोई वापस अचो तो पींघे में मुखे दिनिया है लोली ऐ पंधड़ो सेखारी तो बोली ऐ पंधड़ो सेखारी तो बोली। अरे ये तो सब गालियूं तई असां तमाम जी खिदमत कंदा आहियूं ऐं हा मूंॾे न अचिजांइ जी आहीं न सुठो न थींदई। अम्मा मुखे तू इहो तो बुधाए हसन वडो है जा मां मां सदको वञा पंहिंजे हसन पुट तां अब्बा हू नंढो आहे अब्बा मुखे त ईअं थो लॻे ॼण मां हुनखे कल्ह ॼणियो आहे बाक़ी मुखे 100 साल अॻु ॼणियो ई छा हुन ते प्यार ऐं मुते ताननि जो वार अब्बा मां सदको वञाए मूं तोखे कहिड़ा मेणा ॾिना जो तूं ईअं चवें थो अब्बा मां त पंहिंजे हसन पुट जा सेहरा चवां पई न उनजी ख़ुशी जा सेहरा हाओ अमड़े ॼणो मां तुंहिंजो पुट ई न आहियां वॾो पुट तुंहिंजो मां ऐं शादी नंढे पुट जी थी कराई हिकु त पुट न तूं कमु करे न कर कंहिंखे त तिया जो पंहिंजी धीअ तोखे ॾींदो हसन वरी कहिड़ो थो कमाए अब्बा जेको बि कमाए त अथो न तूं कॾहिं ककु खणी ॾिनो कयो आहे अब्बा उहो कमाए तो तॾहिं ही घर तो हले न त तुझे आसरे सॼा घर वारा बुख मरी वञो। अस्सलाम वालेकुम अम्मा। वालेकुम अस्सलाम। अम्मा अची वई कमांदड़ पुट मठार हाणे बस भी खणी कर छाते मंटार बा अॼु तू वरी अमर सां झेड़ो रे थियो आहे घर जी मसवाड़ का घुरी अथई छा शादी भी तुझी थी कराए ऐं प्यार भी तोसां थी करे मंटार बा मूं भी छोकरी पसंद कया तॾहिं अमर उन सां मुंहिंजी शादी थी कराए तूं भी छोकरी पसंद कर त अमर उन सां तुंहिंजी शादी कराईंदी जेको मुखो हिकु दफ़ो व्याज ते पैसा खणे जेसी ताईं उनखे मौत न मारे तेसी ताईं मुंहिंजो व्याज भी न लहे मुंदरे ख्याल कजाए व्याज मना कब्र जो अज़ाब। अरे ये तो सब गालियूं तई असां तमाम जी खिदमत कंदा आहियूं अरे असां जो उन्हनि जे ज़रूरत वक़्त जे कम अची वियासीं जो उन्हनि को थोड़ो वधीक पैसा वरितासीं कहिड़ो ॾोह थी पियो पैसनि ते पैसा वठणु अलाह साईं ॾोह करार ॾिनो आहे उहो ॾोह ॼण अलाह साईं जा जंग जो ऐलान आहे चङो अम्मा मां दुकान ते हलां थो दुआ कजां अली रज़ा सही आहे हाँ हाँ अब्बा अल्लाह जी अमान अल्लाह साईं मदद अथई दुश्मन परे ऐं सजण करीब हूंदई अम्मा दुकान तां मोटंदे काशे तव्हांजे लाइ खयूं अचां ना बा मूंखे कंहिं शइ जी ज़रूरत न आहे बाक़ी हिन अली रज़ा जे लाइ
बिस्किट खई अचजां। ठीक है मां, जेका तव्हांजी मर्जी, मां हलां थो। हाँ बा, अल्लाह असांजी हिफ़ाज़त में हूंदे। राबिया छा हाल आहे? हर रोज़ जीअं मुंहिंजो इंतज़ारु पई करे छा कया हसन? ॾींहं में त हिकु ई दफ़ो त दीदार थींदो आहे, तंहिं में बि सिकाल पूरी रहिजी वेंदी आहे। राबिया, कुझु ॾींहंनि जी त ॻाल्हि आहे, पोइ असां शादी जे पाक रिश्ते में हमेशह हमेशह लाइ ॿधिजी ईंदासीं। उहे कुझु ॾींहं अलाए कॾहिं पूरा थींदा। राबिया, इंशाल्लाह तमामु जल्द ई पूरा थी वेंदा ऐं असां ॿई हिकु थी वेंदासीं। पोइ ठीकु आहे, तुंहिंजे इंतज़ार जे ओसीड़े में थी विया। राबिया, चङो माशाअल्लाह, मां हलां थो। माशाअल्लाह। मंठार पुट, ओ बा मंठार पुट, उत तो सही। छा थियो मां? तुझो भाउ अली रज़ा हिन महिल ताईं घर न आयो आहे। अब्बा वञ उनखे ॻोल्हे अच। केतिरा भेरा चयो थमाए, इन चरे खे चंचीरणी घर में ॿधी विया, गुम थी वेंदी। निभागा अल्लाह खां ख़ैर था घुर न, सदाई किनियूं आयूं कढंदव। ओ मड़े, ख़ैर कहिड़ो घुरां? अॻे हू अधु माण्हू पैदा थियो आहे, जे घरां निकिरे न त मां काथे ॻोल्हियां? मूंखां इहो कमु कोन थींदी। हा बा, उहो ई त तूं बोरियूं अटे जूं भरे ईंदो आहे घर। अस्सलाम वालेकुम अम्मा। वालेकुम अस्सलाम अब्बा। छा ॻाल्हि आहे अम्मा, तूं परेशान थी लॻी? ख़ैर त आहे? छा ॿुधायां अब्बा, हिन महिल ताईं अली रज़ा घर कोन आयो आहे। हिन मंठार सदोरे खे चवां थी त वञ भाउ खे ॻोल्हे आ, जवाब ॾिनी वेठो आहे। अदा, वॾो भाउ बि तूं आहीं ऐं असांखे सम्झाइणो बि तोखे ई थो पवे। छा कजे तोखे? अब्बा केॾां थो वञी? अम्मा, वञा न मां अली रज़ा खे ॻोल्हण। हिते जेकॾहिं ॿियो कोई नथो सम्झे त हुनखे मां छा कयां? पोइ अम्मा अची वियो। अदा मुंदर, कुछ मेहरबानी करे मथकी पैसा घट वठो। हर महीने मां तुझो ब्याज ॾेई ॾेई थकिजी पियो आहियां। कर्ज़ त परे रहियो, पर ब्याज जा पैसा बि नथो ॾेई सघां। या त सभिनीनि खे ख़बर आहे त मां आहियां मुंदर मौत मार व्याजी। मुंहिंजे कर्ज़ईअ खे मौत मारे, बाक़ी मुंहिंजो कर्ज़ कोन लहंदसि। ओ मुदर व्याजी, कुझु सोच, अल्लाह ॾे बि हलणो अथई। तूं मुंहिंजी ताक़त ते आयो आहीं। मां चांहि घुरायां थो, ॿ ढुक पी पोइ हल।
हाँ जे पैसा अथई तो पी न तो उधर कर मूं भी छॾे ॾिनी आहे। हूअं वरी तूं जे ताक़त चाहे तूं जे कहिड़े पैसनि जी पीअंदा पंहिंजे हद जा पैसा बि असां खां वठंदो आहे। कहलाए ईअं थो ॼण असां तुंहिंजा कर्ज़ी आहे। टाइम पोइ थोरो घटि आहिस्ते आहिस्ते चांहि घुरायां थो ॿ ढुक पी पोइ हल। मंठार ये मुंदर जी ओताक अथई हिते को बि अधु चांहि जा पैसा ॾियणा पवंदई। पहिरियों त तूं हिते अधु कप चांहि जा पैसा ॾे। मामन जे चुल्ले जेको चाचन जे चुल्ले ओ राणा राणा मोर भले तो चुल्ले गुजर जे। अमड़े ही शाहे मुंहिंजी अम्मा अली रज़ा झुमिर थो हणे ऐं तव्हां सेरा पिया चओ। अड़े अली रज़ा चुप करे वेह छो तो अमड़ खे मशराए। जॾहिं शादी वेझो अचे न त पोइ तूं बि झुमिर हणजां। अब्बा की चंडियो तुझो भाउ आहे तुझी शादी जी खुशी तो करे तो मां छो न सेरा चवां। अम्मा मां रोज़गार ते थो वञां तूं दुआ कजां। अब्बा अल्लाह साईं अॻियां ऐं पोयां तव्हां अल्लाह साईं सदाईं तुंहिंजी मदद कंदो। आमीन सुमा आमीन। अली रज़ा तूं वे त मां मानी पचायां न त तो वारो भाउ ईंदो वरी भंडण कंदो। राबिया केॾा पई वञे? मां दुकान ते वञां पई पती वठण अदा खे चांहि करे ॾींदसि। राबिया तूं ख़ुशि त आहे न? जे ॿिए कंहिं शइ जी ज़रूरत अथई त मूंखे ॿुधाए। न न कंहिं शइ जी बि ज़रूरत मूंखे न आहे ऐं मां ख़ुशि आहियां। तूं ॿुधाए तूं त ख़ुशि आहीं नी? हाणे बि अमड़ मुंहिंजी शादी जा सेरा पई चवे। मां हुन जा सेरा ॿुधी ऐं तुंहिंजो चहिरो ॾिसी ॾाढो ख़ुशि आहियां। मुंहिंजा भाउ दुकान ते थो वञी या प्यार जा सेरा थो चवीं? वाॾे अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम अदा। राबिया तूं घर हल भले। ठीकु आहे मां हलां। अदा कंहिंजे बि साम्हूं ईअं नाहे ॻाल्हाइबो। ठहियो ठहियो ॿुध माणे चङो थो थिए। हल दुकान ते।
हसन तुझी मां खे अस्थमा जो अटैक थियो आहे कुछ दवाऊं लिखी तो ॾिए जेकॾहिं उन मां बि फ़र्क़ु न पए त पोइ अस्पताल में दाख़िल कराइजांइसि। जी डॉक्टर साहब तव्हां जीअं चवंदव असां उहो ई कंदासीं। अलाह साईं सभु ख़ैरु कंदो। अदा अम्मा खे छा थियो आहे? अदा अमर जी तबियत ख़राब थी पई आहे। डॉक्टर साहब हाणे पोइ छा कजे? घणी परेशानी जी ॻाल्हि न आहे। अलाह सभु ख़ैरु कंदो। अलाह कंदो ख़ैरु थी। हसन इहे टेस्टियूं असांजी लेबोरेटरी तो कराइजांइ ऐं इहे दवाऊं असां वारे स्टोर तो वठिजांइ। उतां सही मिलंदे। हे दवाऊं टाइम ते ॾिजांइ। बाक़ी अलाह ख़ैरु कंदो। जेको हुकुम डॉक्टर साहब। हलो डॉक्टर साहब तव्हांखे अॻिते करे अचां। पैसा ॾिना आहिनि जो वरी तूं आयो आहे व्याज ते पैसा वठण। हा बाबा लमी कुर्ब कयो पटेल व्याजो। इहा त सभिनीनि खे ख़बर आहे त मां आहियां मुंदर मौत मार व्याजी। मुंहिंजे कर्ज़नि खे मौत मारे बाक़ी उन्हनि तां मुंहिंजो कर्ज़ कोन लहंदो। अरे मंठार मूं ॿुधा तुंहिंजी अमर जी तबियत ख़राब थी पई आहे। हा यार मुंदर व्याजी अमर जी तबियत ख़राब आहे। पोइ छा कजे? मुंदर व्याजी हर कमु मीटर ते कंदो आहे पर अॼु मां अलाए कहिड़े मूड में आहियां। चओ अॼु मां तुंहिंजो हर कमु मुफ़्त में कंदुसि। यार मूंखे पैसा न खपनि। मुंहिंजो हिकिड़ो कमु कंदे जेके भोतार ॻोठो शहर लॾे आया न उन्हनि ॾींहुं कमु वठी ॾे केतिरो वांदो रहंदुसि। पोइ इहा ॻाल्हि आहे त हल त हाणे तोखे वठी थो ॾियां। पोइ हल त हलूं। असन मूं ॿुधो आहे त अमर जी ॾाढी तबियत ख़राब थी पई आहे। मां बि तव्हांजे घर ई पई अचां। अमर जी तबियत सही आहे ऐं तोखे घर अचण जी बि ज़रूरत कोन आहे। ॻोठ जा माण्हू अलाए जे छा बि चई सघनि था। माण्हुनि खे असां सां छा वञे? ज़िंदगी माण्हुनि जे चवण ते गुज़ारींदासीं छा? अहिड़ी ॻाल्हि न आहे पर कुझु ज़माने सां बि हलणो पवंदो आहे। तूं एॾी जज़्बाती न थी। ख़ैर कुझु मूं वटि पैसा हुया उहे बि मां खणी आई आहियां। न न इन जी ज़रूरत न आहे। जे मूंखे ज़रूरत पई न त मां तोखां ज़रूरु घुरंदुसि। हसन तुंहिंजी मर्ज़ी। मुंहिंजे तरफ़ों अमर खां ज़रूरु पुछा कजे। जी मुंदर अॼु असांजी उताक जो रस्तो भुलिजी पियो आहीं। ख़ैर त आहे? उतार कुझु पंहिंजे मीटर जो बि कमु हुयो ऐं हिन मंठार खे बि तव्हां ॾे कमु ॼाणण लाइ वठी आयो हुउमि। मुंदर तुंहिंजे मीटर जो कमु अॼु या सुभाणे थी वेंदो। बाक़ी हिन मंठार खे असांजे मेन जे वाड़े में कमु ॼाराए सघे थो। भले मोकिलेसि। मां आहियां मुंदर मौत मार व्याजी। हिकु ॾींहं जो बि डबल हिसाब वठां पर भोतार तव्हां सां हिसाब न आहे। मंठार तूं हल बाबा वाड़े ते। भोतार मुंहिंजो एतिरो बुरो वक़्तु न आयो जो वतां छेणा खणंदो। चङो माशाअल्लाह।
रज़ा पाणी त खणी आ पुट अमां थी दवा जो टाइम थी वियो आहे अहिड़ियूं त ॻाल्हियूं न कर न अम्मा। हा बा अलाह सभु ख़ैरु कंदो। मुंहिंजे बि दिलि जी इहा ख़्वाहिश आहे तव्हां पुटनि जी मुंहं ते मोड़ ॾिसां पोइ मरां। मूं तोखे चयो न अम्मा त अहिड़ियूं ॻाल्हियूं न कर। अलाह सभु ख़ैरु कंदो। इंशाल्लाह सभु गॾिजी ख़ुशियूं मल्हाईंदासीं। छा ॻाल्हि आहे मटा तूं एॾो कावड़ में आहीं ख़ैर त आहे सभु। वयो में वॾेरे ॾे कमु वठण ऐं मूंखे चई त वारे जो कमु कर जवाबु ॾेई आयोमांसि। सही कई अबा तुंहिंजा उज़बा अहिड़ा न आहिनि। मुदर तवारे हिन मंटू खे थोरी मथे में भोरी आहे। छॾ पोतार कंहिंजो था नालो खणो जॾहिं बुख सताईंदसि त सॼी भोरी निकिरी वेंदसि। पोतार हिकु नंढिड़ो अर्ज़ु हुयो मुंहिंजे पैसनि जो छा थियो? अड़े यार मुदर हुकुम आहे तुंहिंजो तूं शाम पंहिंजी मथकी खणी वञ। मुंहिंजो नालो आहे मुदर मौत मारे वियाजी जेसीं ताईं मौत न मारेसि तेसीं मुंहिंजो कर्ज़ ई न लहेसि। अड़े यार मुदर तू छो तो परेशान थी हुकुम आहे तुंहिंजो। मुंहिंजो नालो आहे मुंदर मौत मारे वियाजी जेसीं उनखे मौत न मारे तेसीं मुंहिंजो कर्ज़ ई न लहे। मां छो परेशान थींदमि पोतार परेशान त तव्हां थींदव छो जो मुंहिंजा पैसा बि बचा कंदा आहिनि। मुदर धमकी तो ॾेई छा? न हरगिज़ न पोतार हिकु ॻाल्हि ज़रूरु चवंदसि तव्हां पाण समझदार माण्हू आहियो मुंहिंजा बि माण्हू अथव छो जो मुंहिंजो नालो आहे मुंदर मौत मारे वियाजी। ओ ठीकु आहे शाम तूं पंहिंजी मथकी खणी वञ। महिरबानी पोतार चङो मां हलां थो। घणो टाइम थियो आहे घर जी मसाला न ॾींदी छो छाजे लाइ? आख़िरकार तोसां मसइलो कहिड़ो आहे? मां तव्हांखे मसवाड़ ज़रूरु ॾींदुसि पर तव्हां सभिनी खे त ख़बर आहे त असांजी अमर जी तबियत ख़राबु आहे उन में ई असां फाथल आहियूं। तव्हांखे अखियुनि सां मां ॾींदुसि यकीन कयो मां तव्हांखे अखियुनि सां ॾींदुसि। जेतिरो जल्दी थी सघे ॾी वञजांइ न त असांजे घर ख़ाली कराइण थींदो आहे। हाज़ुर मां ज़रूरु ॾींदुसि। अमर जी तबियत ॾाढो परेशान कयो आहे। हसन तव्हां परेशान न थियो सभु कुझु अलाह चङी कंदो। राबिया जीअं असांखे हीअ सॼी दुनिया ॾेखारी पाण खे ॾुख ॾेई ऐं असांखे सुख ॾिनाई पंहिंजी शादीअ जो खीर पीआरियईं। अमर जो रिश्तो हूंदो ई अहिड़ो आहे तॾहिं त अलाह से अमर जे क़दमनि में जन्नत रखी आहे। जॾहिं असां नंढा हूंदा हुआसीं ऐं असांखे कुझु बि थींदो हुयो न तूं असांजे लाइ ज़मीन आसमान हिकु करे छॾींदी हुई पर अफ़सोस असां हुनखे सुख न ॾेई सघियासीं। तूं परेशान न थियो सभु कुझु अलाह बहितर ई कंदो। तूं हुजे या अदा मंठारी हुजे तव्हां पंहिंजी अमर जा बाअदब पुट आहियो।
तोखे पोतार वटि न हो बीहणो त मूंखे कम लाइ छो वठी हले? छॾ हाणे छॾ, कमु बि अहिड़ो जेका मां पंहिंजी बेइज़ती सम्झा। ॿियो को कमु हुजे त पोइ ॿुधाइजांइ त मां ज़रूरु कंदुसि। जंहिंजी जेतिरी इज़त हूंदी उनखे उहो ई कमु मिलंदो। मुंदर घणो थो ॻाल्हाईं? तूं बि घणो थो डरी, थोरो हेठि लह, न त मूंखे बि पर कटण ईंदा आहिनि। छो जो मुंहिंजो नालो आहे मुंदर मौत मार वियाइजी। हा हाणे छॾ हुन ॻाल्हियुनि खे। भला 2-3 रुपया उधारा ॾे, 2 ॾींहंनि में ॾींदोसांइ। ओधर त परे रही, तोखे मां व्याज ते बि पैसा न ॾियां। हाणे रस्तो ॾे त मां वञां। अस्सलामुअलैकुम अम्मा। वालेकुम अस्सलाम। वालेकुम अस्सलाम। खैर का कम तो अची में? हाँ जी अम्मा। हाँ मर्द, तुंहिंजी तबीयत कीअं आहे? अबा कुछ फर्क न है, पर अल्लाह कंदो ठीक थी वेंदमि। तूं परेशान न थी। अमर मूंखे लॻे थो त असांखे डॉक्टर सां मिलणो पवंदो। मूंखे बि तुंहिंजी तबीयत सही नथी लॻे। अबा तूं परेशान न थी, बस मेडिकल तां टिकी फोटो वठी अच। डॉक्टर ॾे वञण जी ज़रूरत न आहे अबा, मां ठीक थी वेंदमि। न मड़े, टिकी फोटो भी तो डॉक्टर की हिदायत के मुताबिक इस्तेमाल कबो ना। हाँ मैं डॉक्टर साहब के वठी अचां थो। सही आहे। अरे मंटू, तू असांजी बनी ते कीअं आयो अड़े अॼु? पुतारा साईं, मां बि तव्हांजे ॻोठ शहर जो आहियां। तव्हांजी ज़मीन मथे ते खयूं कोन थो वञा। लॻे थो त तूं चाला कुझु सवायो थी वियो आहीं। सोच सोच मंटू, मतां असां में कमु पवई। पुतार अलाह कंदो त तव्हां में कमु पवंदो कोन। जे पयो बि न त तव्हां वटि कोन ईंदुसि। कमु पवई बि न मूं ॾे न अचिजांइ। आहे न सुठो न थींदुई। डॉक्टर साहब ॾिसो था अमर खे सफ़ा फ़र्क़ु पवे ई कोन पई। तबियत में सुधारो घटि इहो दवाऊं न खाइण जे करे आहे। डॉक्टर साहब मूं वॾी कोशिश कई आहे। अबा दवा टेम ते खावां। बस अबा नंढड़ी गलती थी वई। नंढड़ी कोताही वॾो मसइलो कंदी आहे। हसन, मां कुझु दवाऊं लिखी थो ॾियां। जेकॾहिं फ़र्क़ु पइजी वञे त ठीकु आहे, न त हॉस्पिटल में दाख़िल करणो पवंदो। डॉक्टर साहब अल्लाह सब ख़ैर कंदो, असां कोशिश कयूं पिया। अबा जहिड़ी उते दवा थींदी तहिड़ी हिते थींदी। तव्हां परेशान न थियो, अल्लाह सब ख़ैर कंदो। सेने खेर त आहे अॼु तूं असांजे घर आयो आहे। हा जा खेर में आयो न। रे रे हाँ दा ख़ैर आहे। मूंखे कुछ पैसनि जी ज़रूरत हुई। अमर जी तबीयत ख़राब हुई, उन में खुटी पिया आहिनि। हा हा मूं वटि पिया आहिनि, मां खणी थी अचां। हाँ दी ॾियो पैसा। महिरबानी अदा, ये मां तव्हांखे पैसा जल्दी ॾेई वेंदुसि। इन में महिरबानी जी कहिड़ी ॻाल्हि आहे? वापसि ॾियण जी ज़रूरत न आहे। तूं बि असांजो पंहिंजो आहीं।
चङो था मां हलां थो। तोखे का बि ग़लती आहे सही, अमर जी तबियत ख़राब आहे ऐं वते त तूं रुलंदो। ते रोब न कर, ये अमर जी ख़िदमत आहे त तो ते भी फर्ज आहे। तूं मूंखे पंहिंजो फर्ज़ यादि न ॾियाराए, मां पंहिंजो फर्ज़ खूब ॼाणा थो। असन पुट तू छॾे नखी, ही ॿार आहे समझी वेंदो। अमड़े मां सब कुछ समझां थो। कम कार लाइ हथ पेर हणण वियोसीं, मुंहिंजी फिटल क़िस्मत जो मुंहिंजो कम ई नथो थिए। अबा अल्लाह तव्हां ॿिन्हिनि जी मदद कंदो। अड़े मुंदर तू शाम जो उतां ते अच जाए, तुंहिंजो कम थी वेंदो। मुंहिंजो नालो आहे मुंदर मोतमार व्याजी भोतार, पर हिसाब पूरो वठंदो माए। अड़े बाबा तुंहिंजो जेको हिसाब थींदो तोखे ॾींदो माए, तू परेशान न थी। भोतार साईं मां परेशान छो थींदुमि, परेशान त उहे थींदा आहिनि जिन ॾे मुंहिंजो कर्ज़ हूंदो आहे। मुंहिंजा पैसा त बचनि मां बचा ॼणींदा आहिनि। कुझु बि, पर इहो सोचजांइ त हिन ॻोठ शहर जो वॾेरो मां ई आहियां। बिल्कुलु भोतार साईं, तव्हां त असांजी अखियुनि में आहियो, हिन दिलि में समायल आहियो। पर मां बि हिन ॻोठ जो वाहिद मुंदर व्याजी आहियां। अदा शाला खुशान। हाँ दा, अल्लाह जा एहसान आहिनि, सभु ठीकु आहे। अदे जी तबीयत ख़राब हुई, सोचियमि त पुछी अचांसि। अदा तव्हांजी वॾी वॾी महिरबानी। अदी इन में महिरबानी जी कहिड़ी ॻाल्हि आहे? अदा मां तव्हांजे लाइ होटल तो चांहि खणी अचां। न अदा, चांहि जी का बि ज़रूरत न आहे। पोइ अदा थधो घुराए वठूं। अदा मूं चयो न, कंहिं शइ जी ज़रूरत न आहे। हा, जे ज़रूरत सम्झां हा त बिल्कुलु चवां हा। अदा ही घर बि त तुंहिंजो आहे न, तूं असांजे घर जो मालिक आहीं। भला इहो ॿुधा, राबिया जी तबीयत कीअं आहे? हा, उहा बि ख़ुशि आहे, अचणु त चाहे पई, पर अदा ख़ैर आहे, अहिड़ी काई ॻाल्हि न आहे। हाणे मूंखे इजाज़त, मां हलां? अदा जेका तुंहिंजी मर्ज़ी। सोनल किथे आहे भला? अॼुकल्ह उताक ते बि नथो अचे। अदा मुंदर बस दुनिया जा कमकार वधी विया आहिनि, हिन लाइ काॾे निकिरण ई नथो चे। चङो अदा, मां घर ॾे हलां थो, मूंखे कुझु कमु आहे। ही त शोरो कंहिंखे भाई नथो, मूंसां ॻाल्हाइण ई पसंदि न कयई। मुंदर अहिड़ी ॻाल्हि न आहे, हू ॿार आहे, हुनखे दुनिया जी कहिड़ी ख़बर? ख़ैर मूं में बि जे न कमु पयसि त पोइ मां बि ॾसींदोमांसि त मां आहियां मुंदर मोतमार व्याजी। मुंदर अल्लाह साईं ख़ैरु कंदो। चङो मां हाणे हलां थो। हल हाणे हल, असां बि हलूं।
हॉस्पिटल खड़ी हलो। हसन मां कुछ टेस्ट लिखी ॾींदुमि ये कराए वे। अदा तव्हां टेस्ट कराए अचो, मां अमर जो ख्याल रखियो। सही आहे डॉक्टर साहब, मां टेस्ट कराए अचां थो। सर इन में कुछ टेस्ट ज़रूरी न हुयूं, वो तव्हां छो कराई? ज़रूरी हुजे या न, असांजो कमु आहे सिर्फ़ु कमीशन सां। सर इहो त सही न आहे। तू नओं आहे, जॾहिं पुराणो थिए न उहे पुछंदोसि आहे। अमर अञा बेहोश आहे। तव्हां रिपोर्ट कराए? हाँ डॉक्टर साहब, ही रिपोर्ट आहे अमर जो। डॉक्टर साहब, अमर होश में कॾहिं ईंदी? अल्लाह सभु ख़ैरु कंदो, तव्हां परेशान न थियो। डॉक्टर साहब परेशान कीअं न थियो, अमर हस्ती बि त आहे। तव्हांजी इहा ॻाल्हि सही आहे, पर रिपोर्टूं बि कुझु ग़लति आहिनि। हसन तव्हांजे अमर जे गुर्दनि ते असर आहे। छा मतिलब? जेकॾहिं इलाज मुकमिल सही थियो न त हू बची सघे थी, न त छा असां पंहिंजो पाण खे लीलाम करे बि अमर जो इलाज कराईंदासीं। तव्हां परेशान न थियो, अल्लाह सभु ख़ैरु कंदो। हुसैन, अमर जी तबीयत कीअं आहे? वो अञा ताईं बेहोश आहे, ख़बर न आहे जे अलाए छा थींदो। राबिया, ईअं थो लॻे त ज़िंदगीअ जो मफ़हूम ई मटिजी वियो आहे। तूं हिमत न हार, अलाह सभु भली कंदो। मां अमर सां मिली अचां थी। अमा बेहोश आहे, तूं हुनखे ॾिसी छा कंदी? जीअं असांखे नंढो करे वॾो कयो ऐं पंहिंजे सीने जो खीर पीआरियो, अॼु असां हुनजे लाइ कुझु बि नथा करे सघूं। अलाह बहितर कंदो, तव्हां परेशान न थियो। तूं बि घर वञ, तोखे देरि थी। तूं अमर जो ख्याल कर कि ॿाहिरां कमु आहे, मां कमु छॾाए इजो थो अचां। हली अदा, मां अमर जो ख्याल कयां थो। सेठे मूंखे कम जी ज़रूरत आहे, मूंखे पाण वटि कमु ॾे। अलाह ने हल कमु कोन्हे को। ख़ुदा जे वास्ते मूंखे कमु ॾियो, मां महिनत सां कमु कंदुसि, मूंखे कमु ॾियो। जॾहिं की मज़ूर जी ज़रूरत पई न तोखे पाणे कमु ॾींदुसि। हली हल। मुंहिंजी मदद करे मुंहिंजा
मां किथे आया? अमड़ तू खैर सां आहे हॉस्पिटल में आहे। अबा मूंखे छा थियो? अमड़ तू बेहोश थी वई हुई। अमड़े तोखे होश अची वियो? अल्लाह जा लख एहसान। हसन तव्हांखे मुबारक हुजे, तव्हांजी अमड़ हाणे खतरे खां ॿाहिरि आहे। डॉक्टर साहब तव्हांजी वॾी महिरबानी। इन में महिरबानी छा जी, इहो असांजो फ़र्ज़ु आहे ऐं असां पंहिंजो फ़र्ज़ु अदा कयोसीं। जान बचाइण वारो त अल्लाह पाक आहे, पर डॉक्टर जो हिकु अहिड़ो पेशो आहे जंहिंजे लाइ इंसानु सोचींदो आहे त मां न ॾे वेंदुसि त बची वेंदुसि। पुट तूं ख़ुदा जो उहो फ़रिश्तो आहीं जंहिंखे हथनि में शिफ़ा आहे। कोई बि डॉक्टर साहब तव्हांजी महिरबानी। अलाह सभु बहितर कंदो। अञा कुझु टेस्टियूं रहियल आहिनि, उहे कराइजो त बहितर थी वेंदी। जेको हुकुम डॉक्टर साहब। मंठार भाउ तोखां कुझु पैसनि जो बंदोबस्तु थींदो? अदा मूं वॾी कोशिशि कई आहे, पर पैसनि जो बंदोबस्तु किथां बि नथो थिए। मंठार जंहिं असांखे ज़िंदगी ॾिनी, अॼु असां हुनजी ज़िंदगी बचाइण लाइ परेशान आहियूं। हेफ़ आहे असांजी ज़िंदगी ते जो असां पंहिंजी अमड़ जे लाइ कुझु बि नथा करे सघूं। हाणे छा कजे, कुझु बि सम्झ में नथो अचे। मूंखे लॻे थो त असांखे दुकानु खपाइणो पवंदो। हूअं बि अमड़ खां वधीक दुकानु कोन आहे। अदा तोखे जीअं सम्झ में अचे। मां कंहिंखे ॾिसां थो कीअं असांजे दुकान जो सौदो थी वञे। चाचा हीअ दुकान त मूं तोखे ॾिनो छो त मूंखे अमड़ जे इलाज जे लाइ पैसनि जी ज़रूरत हुई। अलाह साईं तोखे हिन में बरकत ॾींदो। जॾहिं डॉक्टर मोकल ॾींदो तॾहिं हलंदासीं न। अमड़े डॉक्टर अचे तो उनखां मोकल वठूं था। बसि तूं परेशान न थी। अबा सही तो चई, डॉक्टर पंहिंजी जाती उनखे कहिड़ी ख़बर। पैसा त असां था भरूं न बा। हाँ मड़ तूं परेशान न थी, असां डॉक्टर खां मोकल वठी था अचूं, पोइ हलूं था। हल मंठार भा। हाँ जी डॉक्टर साहब मूं तव्हांखे पंहिंजी अमड़ जूं ॿियूं बि रिपोर्टूं कराए ॾिनियूं, उन्हनि जो छा थियो? तुंहिंजी अमड़ जे इलाज लाइ घणो ख़र्चु लॻंदो। मां कुझु ॿियूं टेबलेटूं लिखी थो ॾियां, उहे बि वठी आ। तुंहिंजी अमड़ जी टेस्टुनि में कुझु ॿियूं बीमारियूं बि ज़ाहिर थियूं आहिनि। डॉक्टर साहब मूं त पंहिंजो दुकान बि खपाए छॾियो, जेको कुझु हुयो अरतो तरको सभु कुझु खपाए छॾियो। ख़ुदा जे वास्ते मदद कयो।
भलाई करण तो अल्लाह जो कम आहे। मुफ्त में असां भी डॉक्टर न थिया लखी रुपया पंहिंजी डिग्रियुनि ते ख़र्च कया आहे। सर तव्हां हिन ग़रीब जो थोरो ख़्यालु कयो आहे। कंहिंजी मदद करणु सुठी ॻाल्हि आहे। ये ॾिसो डॉक्टर साहब, मां तव्हांखे हथ थो ॿधां, मां तव्हांखे पेरे थो पवां। खुदा जे वास्ते मुंहिंजी मदद कयो, मुंहिंजी मदद कयो। मूंखे जेको कुझु करिणो मां कयो। हाणे तूं पहल सां पंहिंजे घर वञ ऐं कुझु पैसा हथ कयो त पोइ मां कंदुसि। पैसा हथ कयो पोइ वापसि अचो। मां वेठो आहियां न, मां काॾे वञा त कोन थो। मूंखे जेको सही लॻंदो न उहो मां कंदुसि। हाणे हू कंगाल थी चुको आहे। तकदीर टूटी पई आहे अजु जो जज्बात था मुझा घुट जन दौलत जिन जो कुछ हद पे हण मां भी मुंदर व्याजी का थी तो अचा भाभी वडेरे न थी तो अचा। अली रजा अमा जो ख्याल कजा असा बाहरा थी मोटी का अचो हेडे न वञे। पसंद न कंदो अॼु वो मुंहिंजी ताक़त आयो आहे। मुंदरा तू खामखा जो तो नाराज थे मां तो तुम्हें उम्मीद खणी आयो आहियां। अरे मटू तूड़ी असांजी ताक़त कीअं आयो आहे? पुत्र मजबूरी वठी आई आहे। अरे मठार तोखे वरी कहिड़ी मजबूरी आहे? पुत्र मुझे उमर जी तबियत खराब है पोके जेको भी कम कराइदस त मां कंदस। हाणे असां वटि को भी कम कोने बाक़ी आ पिनण जी सदा हणे त को कुछ ॾियूं। अरे तू एडो भलो आई जो मुंह में उम्मीद खणी आयो आई। गाल भले किने जी नाहे मुझे अमर जी तबियत खराब है। खुदारा मुझी मदद कर मुखे कुछ पैसा खपन मां जल्दी वापस कंदो मां। अरे तो वट अटे खाइण जी वसियत आहे जो मुखे पैसा वापस कंदे मुखो पिन त मां तोखे ॾियां। अल्लाह जे नाले ते मुखे ॾियो खुदा जे वास्ते मुखे ॾियो अल्लाह जे नाले। खुदा जे वास्ते वास्ते अल्लाह जे मुखे पैसा दे मां तुझे पेरे दो अल्लाह जे नाले ते मुखे पैसा दे जे चवे दो तो तू मुखा पिन तई मां तो का पिना दो अल्लाह जे नाले ते मुखे दे तुके वास्तो 75 जो वास्तो दे मुखे दे तुझे इंसानियत धारियो
कुछ गरीब जी मदद कयो अल्लाह से तव्हां खां राज़ी थी पवंदो कुछ त क्यास कयो रुकी पंहिंजे बारे में न सोचो तव्हांखे वास्तो अल्लाह जो कुछ मदद कयो मुंदर व्याजी कुछ त ख्याल कर हेस मां तोखे बाहो तो पता हेस तो कमा ॿीहर पहिरें दफ़ो बदनसीब को न थे अहिड़ो ज़माने में शल गरीब को न थे। अरे कुछ गरीब जी मदद कर गरीब जी जिया पाणा यूं थिया बदनसीब को न थे अहिड़ो ज़माने में शल गरीब को न थे। घाव हालातन हिनी कहिड़ा ॾिना ओ मुंहिंजी अमड़ मां तो तां सदके वञा ओ मुंहिंजी अमड़ मां तो तां सदके वञा। कहिड़ी अफ़ालती मां घर वञा अमड़ लाइ असां त कुझु करे बि नथा सघूं ज़िंदगी त असांखे अजीब मोड़ ते अचे बीहारे छॾियो आहे कयां त आख़िर मां छा कयां कहिड़ी अफ़ालती घर वञा अमड़ जी जल लाइ त कुझु करे बि नथा सघूं ज़िंदगी त असांखे अजीब मोड़ ते अची बीहारे छॾियो आहे कयां त आख़िर छा कयां। डॉक्टर जी दवाउनि जो पर्चो आहे मूं वटि मां उनते दवाऊं वठी थो अचां। पैसा अथई अमड़ खे कीअं ॿुधायां त मूंखे पैसा कोन आहिनि क़िस्मत जे लकीरुनि अंधे खूह में वञी फिटो कयो आहे। हा मां सभु ख़ैरु आहे मां दवा वठी मोटी थो अचां मां। मां छा कया अमड़ जे इलाज जे लाइ दवा भी ज़रूरी आहे जे अमड़ असांखे पंहिंजे छातीअ जो खीर पीआरियो अॼु उन जे इलाज लाइ असां मजबूर आहियूं जे हर वक्त दुख सुख में असांखे खुशियूं ॾिनियूं हर वसंदड़ बरसात में असांखे पंहिंजी छपर छांव ॾिनी अॼु असां उन जे लाइ परेशान आहियूं उन जे लाइ कुछ करे ही नथा सघूं हेफ़ आहे असां जहिड़ी औलाद ते हेफ़ आहे। पंध कंदे जे धिक्को खाधुम पंध कंदे जे धिक्को खाधुम के खणी थी छाती हलातुम पंध कंदे जे धिक्को खाधुम के खणी थी छाती हलातुम मुझी अमड़
तरसे जो जना न हो रब तुझे जहान में मारी हा उछली न हा इन इम्तिहान में डसे कहीं जे तहाणे मां दरदाया ओ मुझी अमड़ मां तो ता सदके बना ओ मुझी अमड़ मां तोता सदके बना ओ अमड़े सदके बना दुनिया में सिखारियो जियण तो कॾहिं न ॾिनुई दुख ॾियण को दुनिया में सिखारियो जियण तो कॾहिं न ॾिनुई दुख ॾियण को तुंहिंजा पेर चुमा तुंहिंजा पेर चुमा तुंहिंजा पेर चुमा ओ मुंहिंजी अमड़ मां तोता सदके बना ओ मुंहिंजी अमड़ मां तोता सदके बना ओ अमड़े सदके बना कहीं जे तहाणे मां दरदा अमड़ मां तोता सदके बना अम्मा तो बसवास अच्छा कदावे अम्मा 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 के बेसहार इन जालिम दुनिया में बेसहार क्यों करे दुनिया में सिखारियो जियण तो
कॾहिं न ॾिनुई दुख ॾियण को दुनिया में सेखारियो आहे जीअण तो कॾहिं न ॾिनुई दुख ॾियण को तुंहिंजा पेर चुमा तुंहिंजा पेर चुमा तुंहिंजा पेर चुमा ओ मुंहिंजी अमड़ मां तोता सदके ज़िंदगी ऐं मौत रब जे इख़्तियारनि में आहे पर काश जेकॾहिं हसन ऐं मंठार जी कोई मदद करे हा त शायदि हुननि जी अमड़ न मरे हा। दोस्तो तव्हां बि पंहिंजे ओड़े पाड़े में ॾिसो किथे तव्हांजे पाड़े में बि हसन ऐं मंठार त नथा रहनि। ख़ुदा कारण हुननि जी मदद कयो। पैसो सभु कुझु न हूंदो कंहिंजी मदद करण सां जे तव्हांखे हुन जहान में कुझु मिली सघे थो त तव्हां मदद कयो बहितर। जी अमड़ मां तोता सदके वञा ओ मुंहिंजी अमड़ मां तोता सदके वञा ओ अमड़ सदके वञा तकदीर टुटी पई